नौसिंह निगरान हुकूमत पारां पेट्रोल जा घाटे चोड़क वधाइण खां पोइ कोरंगी ज़िले जा अवाम बि सख़्त हैरानी परेशान नज़र अची रहियो आहे। उन हवाले सां वधीक रिपोर्ट करे रहियो आहे निज़ामुद्दीन भुट्टो। जी बिल्कुल, निगरान हुकूमत ज़िम्मेवारी संभालींदे तेल जे अघनि में घाटे टोड़ इज़ाफ़ो करे छॾियो आहे। नवनि अघनि मूजिबि जेको आहे निगरान हुकूमत पेट्रोल जो अघु जेको आहे उहो 17 रुपया कुझु पैसा, जॾहिं त डीज़ल जो अघु जेको आहे उहो 20 रुपया कुझु पैसा वधाइण खां पोइ जेको आहे पेट्रोल 292 रुपया, जॾहिं त डीज़ल जो नओं रेट जेको आहे उहो 294 रुपया थी वियो आहे। जंहिं बस जेको आहे अवाम सख़्तु हैरान ऐं परेशान आहे। हिन वक़्तु असां कोरंगी जे इलाइक़े हिकु पेट्रोल पंप ते मौजूदु आहियूं। अचो त हुते मौजूदु माण्हुनि खां पुछूं त हुननि जो इन हवाले सां छा चवणु आहे। आवाम को रिलीफ नहीं मिलेगा। गवर्नमेंट रिलीफ देती है अब गवर्नमेंट एम्प्लॉई को, वो 10% आपके गवर्नमेंट एम्प्लॉई हैं, 90% आपके जो हैं प्राइवेट एम्प्लॉई हैं, उनको कोई रिलीफ नहीं मिलता है। पेट्रोल आए दिन बढ़ जाता है, फिर क्या होता है, चोरियां होती हैं, डकैतियां होती हैं, वारदातें होती हैं, इसका कोई हल नहीं निकलता है। लिहाजा गवर्नमेंट को 90% आवाम की तरफ सोचना चाहिए। महीने के अंदर गरीबों का जितना खून पिया है इस गवर्नमेंट ने 70 साल में किसी गवर्नमेंट ने नहीं पिया। निगरान हुकूमत ये तो वही चले आ रहे हैं, निगरान हुकूमत कहाँ है ये सारी इन्हीं की कामयाबी है। जो ये 15 महीने जो करते हुए आए ना, ये सारा इन्हीं का किया धरा है। ये 15 साल भी यही करेंगे। ये तो पूरे पाकिस्तानी अवाम को खा गए। सैलरी भी कम है, सैलरी इतनी ज्यादा भी नहीं है। बड़ो फर्क तो पियो, ऑटो महांगो आहे यार, पगार एतिरी आहे कोन का। ॿुधाई गरीब माण्हू केॾांहुं वञे, छा करे, जीअं कंपनी में वञनि चवंदा कम आहे कोन। ॿुधाई हाणे हिते पगार बिल्कुलु घटि आहे, असांजो पूरो जेको महीनो जेको आहे न उहो बि बड़ी मुश्किल सां थो गुज़रे। ख़ुदा जो कसम जेतिरो पेट्रोल ख़र्च कयूं था असां, हाणे गाॾियूं बंदि कयूं था। 2 माण्हुनि साड़ियुनि गाॾियूं ॿाहिरि ॾिनियूं आहे। ग़रीब माण्हू वञे काॾे, मुसीबत आहे असांजे लाइ। न खाइण जे लाइ बि महांगाई पिया, पेट्रोल बि महांगो, असां वञूं काॾे गरीब माण्हू। असां गाॾियूं वठी फासी विया आहियूं, असां सफ़ा ज़लील थियूं था। अवाम खे तव्हां ॿुधो, हुननि जो चवणु आहे त चूंडियल हुकूमत हुजे या निगरान हुकूमत, का बि हुकूमत जेका आहे अवाम खे रिलीफ ॾियण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। पेट्रोल जा जेके आहिनि ही घाटे टोड़ अघु वधण खां पोइ हिकु त पहिरियां ई महांगाई ऐं बेरोज़गारी आहे, ॿियो वेतर जेको आहे अवाम जे मथां महांगाईअ जो बम किरायो वियो आहे, जंहिंजे करे जेको आहे हर माण्हू हैरान ऐं परेशान आहे। कैमरामैन सरदार सां गॾु निज़ामुद्दीन भुट्टो, धरती टीवी न्यूज़, कोरंगी, कराची।